अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दोस्तों न्यू जेको अचण वारो आहे पंहिंजावेरी। अॼु जेका अपडेट आहे ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी ऐं ज़बरदस्त अपडेट आहे दोस्तों। मां ॿुधाईंदो हलां त पंहिंजावेरी हिकु बहितरीनु मेगा सोप सीरियल आहे ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों ॿी ख़ुशख़बरी इहा आहे त काफ़ी अदाकार दुलाब वारा बि उन में हूंदा ऐं कुझु ॿिया अदाकार बि उन में हूंदा ऐं पंहिंजावेरी काफ़ी दोस्तनि लिखियो अथई जो घणियूं क़िस्तूं हूंदियूं ऐं कॾहिं हलंदो दोस्तों। लॻभॻि ही ईद खां पोइ हलंदो। हाणे रोज़ा स्टार्ट थियण वारा आहिनि ऐं हिकु महीने जो विच में गैप ज़रूरु ईंदो ऐं इन में जेको आहे मेगा सोप सीरियल जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन जो कंफर्म क़िस्तूं न हूंदियूं आहिनि। यानी मेगा सोप सीरियल जो मतिलबु हूंदो आहे त वॾो ड्रामो, घणियूं क़िस्तुनि वारो ड्रामो, 300 200 250 माना एतिरियूं क़िस्तूं ज़रूरु हूंदियूं आहिनि ऐं उन में राइटर जेको आहे न पहिरियों नथो ॿुधाए, न ॿुधाईंदो आहे त मां हेतिरियूं क़िस्तूं लिखंदुसि। पोइ ड्रामो चाहत करे वेंदो आहे, उन हिसाब सां पोइ उहे एतिरा स्पेल लिखंदा आहिनि त हेतिरियूं क़िस्तूं इन में हुजणु खपनि ऐं हेतिरा स्पेल हिन ड्रामे में हुजनि। राइटर डायरेक्टर बि साॻिया आहिनि इन ड्रामे जा, पंहिंजावेरी जा। ऐं हीअ ज़बरदस्त माशाल्लाह नाले वारो ड्रामो दोस्तों अचण वारो आहे। तमामु जल्द तव्हां असांजे साम्हूं हीअ ड्रामो लॉन्च थींदो ऐं हीअ ड्रामो जेको आहे दोस्तों ईअं ई कामयाबु थींदो जीअं दुलाब कामयाबु थियो ऐं जिया वरी ज़हर ज़िंदगी कामयाबु थियो या तकरार। अहिड़े हिसाब सां उदासी टीवी खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।